हाँ कीचा पार वेठी कठी के जे तडे ते वेठी आई उठ आऊं चवे थी उठी अरे मानी पचा चाची चाची जी सकी हां ओनी वो हारो नी बना उठी कुटिया हां आगी रोए त की वेठी इते सब जेरा वेठायूं इजे तडे ते थी रोई उन्हनि लाइ जिन मातम कयो आहे मूं लाइ। हाँ वरी पिटी जी तू मुड़ंदी कान हिकड़ो ही पुट त मुने के पिटी दी तो छडी दो जॾहिं न रब जी देग टपी त पजरी वेंदी आहे मूं बेगुनाह सां ईअं थी पेश अची ॼण खून ई मूं कयो हुजे। तुंहिंजे माइटनि कयो माना त तो कयो। चाची सारा रहम कर मूं ते न त मूं मतलब मुई ॿुधंदी आहे। छा तू सवलो मरंदी आहे न मरंदी आहे न वरी साह विचरा जेरो कंदी मैं आई तू खुश थी आई तो मरी जिंद छडाईंदस ईअं न मरी न त भॼी जिंद चढ़ाईंदसि पोइ पाण ई मूंखे मारींदव। छा जी तू भॼंदी आहे सब असांजे घरां सोठल जो नंग ये तो चए अच्छा सोठल रुगो अचे पहुचे कर पोइ ॾिस मुडी काती सा तुंहिंजी सिसी लहराए भॼण खां अॻु भित खोटाए भित में सिसी पूरे मथा गारो हणी छॾींदसि। नंग आया सोढल जो नाही नंग नंगन सां इहो पह कबो आहे हाँ ईअं पेश अचबो आहे नंगन सां ऐं तो जहिड़नि नंगनि सां न ईअं ई हलबो आहे। आऊं चवई थी हल हली मानी पचा न त सोढल जी अचण खां अॻु में ई आऊं काती वाहे छॾींदी सही। चाची चाची मां पहिरें थी पवां हे ॾिस मां हथ थी ॿधाए मूंसां ईअं पेश न अच। छा चयमि तोखे जल्दी पहुच ये नुस्खा मुझे ना बर हली मानी पचा न त साह कढी छॾींदी सही निभागी छोरी आती कया पाट्रे चो मारो ट्रे मुखे बंदूक आणे रे। बंदूक हाँ छो अम्मा खे आणदुस मामी खे बंदूक आणंदे हाँ शफन भी आणेस तो न त वरी मां भी आणंदोमास न मारो ट्रे भला बाबे खे आणा हथियार हिकड़ो आ शफन खणी वयो आ बी काने छा न बी काने डंडो खणी दे अज मां बिन्ही खे न छॾींदुसि। मामी खे आणंदे हा नचदा में झूमा छो बंदूक खणंदो साए पक कवल केड़ियो थई मां छो केड़ींदी सास मामी तुझा कम है न इहो थी सेखारीस त असा के मारे शर्म न थो अचे। मामी मठ कर त वाछू ने चीरे छडे गुण सेखारे शुरू किया थस डाटो खणी निड़िए ते चीरे जंदी से धाणो जे पुट के धाणो जे खिलाफ थी फरकाई धाणो धड़किया निधन की ना है निंदड़ की मां है ना मामी रोए त नक ते थस खिरेपटण अगते ये सेखारो थई न त चीरे लूण विजी मच्छी वांगुर सुकड़ो रखंदी से उस ते असा के मारे आजी थी घर में घुमंदी ये न अच तो समझाए इन नाटक बासा किए पेश अचबो। बज़ाहिर सोढल जी सरसी असांजे मथां ज़रूर आ पर तव्हां खे ख़बर आहे न त मलाकड़े जी मल कोई कम जी हूंदी आहे इन करे तव्हां खे तयारी वॾी करणी आहे। कंहिं मुल्क ते हमलो करणो आहे दादा न तो लाइ त झोपड़ी किराइण बि जबल किराइण जे बराबरि आहे। अञा नाराज़ आहियो दादा न नाराज़ न आहियां नाकामी तुंहिंजी ऐं तोर मुंहिंजे तां न लथो आहे थी वेंदो आहे वरी बि माज़रत हाणे न थिए जे थियो न त दोस्ती तंग समझे ऐं वरी मुंहिंजो मुंहुं न चढ़जाए न थींदी कोताही। काबिल जी दादा न सभिनी कबीले वारनि सां गॾु
ॻोठ वारनि खे बि ॼाण ॾे। त होशियार रहनि ऐं पंहिंजे बचा लाइ न सिर्फ़ु बंदोबस्तु कनि पर घुमनि बि ख़्याल सां। कबीले वारा तयारु आहिनि। ख़ालिद तूं चुस्त आहीं, तोते मां कमु थो रखां ऐं उहो कमु ख़बरदारी सां करणो आहे। हुकुम कर दादा न। तूं शहबाज खान जी चुरपुर ते नज़र रख त नील हणांसि निस्तीअ जा। अवल त सोढल खे मौत जो पैगाम पुॼाइणो आहे दादन। मूं छा चयो? शहबाज खान जा घट ऐं घेड़े ॾिसूं। बस ॻाल्हि ख़तम। जॾहिं न तोप टुटंदी त बंदूक अज़ खुद फुरी वेंदी। ऐं मां नथो चाहियां त कंहिं हवेली जो तक़दुस पायमाल कयां। इहो मुंहिंजो वड़ आहे, न त मुंहिंजे घर खां हवेली मथे नाहे दिलबर। सम्झोसीं, जीअं ख़बर पवे त घेरे वञूं। घेरे खोटे छॾिबुसि सुरमे वांगुरु ऐं माट हुन जे वजूद जी रख खणी तपनाए छॾनि। अॼु खां इहा जांच शुरू दादा न। अॼु बल्कि हींअर खां ई सुध पवंदे सड़जी वञे शहबाज खान। रुगो ख़ालिद छो, सभु था तलाशूं घट घेर। हा, पर वरी बि एहतियात सां। जेकॾहिं सोढल अॻ में साम्हूं अची वियो त सोढल सतनि आसमाननि जो सैर कंदो। पर असांजो टारगेट शहबाज खान ई हूंदो। शहबाज खान। देखो होशियार रहजो, डॉक्टर त न आहे और एक खां पधरो संगत खे बिनसन में विराइजे। इहा ॻाल्हि सही आहे, सदाई निकिरी थो वञे, निकिरी न वञे। जेका संगत जी सलाह असां हाज़िर आहियूं। विरल वधीक जीअं तूं चईं। अनवर बादली मां सिधो हली मोर्चो वठ। तव्हां हितां हली पासे वारा मोर्चा वठो। ठीकु आहे, हलो तव्हां अचो। बादल मारो कर, भाग के लिख के लगन। नीरल संभाल पाने के, संभाल नीरल। मार करे विया यार। डॉक्टर ना है, को बियो अमीरल है। बियो को थी न तो सही। निकल का थे। वो भी बहुत है। नीरल क्या हमारा वट्टी तो चा अकेलो थी तो बिड़े सासा। तयार थी था हलूं अम्मा। काॾे हलूं? ॻोठ। हथ सां हाली हाईअ में हुजूं। हिते हिते उबाणका ई थी थिए अम्मा, मुंहिंजो साह थो मुंहिंजे। हुते हली हिंदोरनि में लुॾंदी आहे ईअं न? हिते हिते हॾा रुली वेंदा। उहा क़बर त ॻोठ जी क़ब्रिस्तान में ठहंदी न। सब्र खां कमु वठ नूरी, उॿारी न थी। अम्मा भला हिते केते रहंदियूंसीं? जेतर मसलो हल थिए। न हल मां।
शहर नओ रस्तो ॾिठल कोन, ॻोठ कीअं लभे जो हलूं। ॻोल्हे ॻोल्हे पुछी पुछी ॻोठ जो रस्तो बि मिली वञे। थी सघे थो त रस्ते में मारिजी वञूं, न त ॻोठ पहुचंदे त पक सां पूरजी वेंदियूंसीं। पुरजूं या न पुरजूं, बस हल अम्मा, बेकरारी आ। मरण लाइ बेकरारी आ? हाँ, ऐं हुन दादन जे असां लाइ कबीले सां टकर खाधो आ, इस्पतालूं ॾिठियूं, सो छा चवंदो त औरत ज़ात ते एतबार न कजे। सम्झ खां कम वठ। लहो आटे तां कहिड़ो रिचक अची वियो अथई? अम्मा, अम्मा अलाए छो मुंहिंजे साह ते सख़्ती वधी वई आ। उबाण कई अंदरि उॾड़ी छॾियो आ। दरवाजो खोलियो, मां या डॉक्टर सतार। हादसो थियो आहे छा? हाँ भेण, बस तव्हांजी दुआउनि सां बची निकितो आहियां। गाॾी जो त बचाव थियो आहे न पुट? मासीअ वरी गाॾीअ जो हादसो समझो आहे, सादीअ। बाक़ी हादसो कीअं थियो? अम्मा, तोखे वरी गाॾीअ जी लॻी आ? मासी मीरल हमराह वठी हमलो कयो। न न, बस पंहिंजो अम्मा, तू डॉक्टर सतार सां न वई छा? छो वञा मां डॉक्टर सतार सां? ही मुंहिंजो पंहिंजो घर न आहे छा? हिते भलाउन मिरून जो मूंखे खाई वेंदा जो मां पंहिंजो घर छॾे हली वञा। कुझु थो ॻाल्हाए दादा? मां कुझु वक़्त लाइ घाबड़ न कर। तुंहिंजे पेरनि हेठां जन्नत आहे। या जन्नत छो थी कसी? कुझु वक़्त लाइ बि छो? का तकलीफ़ आहे मूंखे घर में? खर्चो आहे। उते हथ कजो न, हथ न रहंदो मरे। सॼे मामले जी सुधा थी मरे। वो बि ईअं थी चवी? वो नथो ॻोल्हियां नांगर जूं बिरूं। वो नूरी सामान मूं वटि। उन करे शहबाज जो बिगड़ियो आहे पलांद लाइ। हिते अॻ में बि अची चुका आहिनि। हाणे तूं ॿुधाए त नूरी खे छॾे ॾियां या ही पंहिंजो नकु पाण कपियां? न, मर्द थी मुक़ाबिलो कर। मोर्चो बि ठहियल आहे, बंदूक बि पई आहे। जेकॾहिं हमले वारा आया न त बुकियूं ई कढी छॾींदीमान। साम बि अची हिते रहे, साम तो रखी ऐं घर छॾे साम ॿियनि तो टारी। तुझी सोच तां सदके जी जल। मूंखे तो ते फखुर आहे। मूंखे तुझी थन जो कसम। हाणे दुश्मन थगड़ी थगड़ी हूंदो। जले मोर्चो ठहियल आहे। मां हाणे ई डॉक्टर सतार खे फोन कयां थो, घुरायां थो नूरी वारनि खे। शफन, हिते जो भेजी वए। अच न। पुफी, आयुस दादन खां पुछण। ॾाढो सवेर आयो आहीं मारोट। दादन, मुंहं जी मेरान धोइण में मां मसरूफ़ हुअमि। मां पाण धकी हुयुसि। जंग में गोली लगी हुई। इन कोशिश में मसरूफ़ हुयुसि त सोढल नाकाम थी। पर मुंहं जी मेरान धोइण में नाकाम हुयुमि। इन उलझन में अची न सघियुसि दादन। वक़्त ऐं हालतूं रुसी वेंदियूं आहिनि त ईअं ई थींदो आहे शफ़न। इहो अलमियो मुंहिंजे दिलि में दाग वांगुरु आहे। आप यहाँ चाचा सोराब जो लाश लटी दुस ओए सोढल की सामिया जी ज़ियारत कराई दुस। दर्द जै छपन सलाह कयूं था।
हयाती हुयस कंहिंजी रे दातन जी असली ज़रे खां बची हो हासी ॾखिण खां उतर ॾे दरिया टिंडू ई वहाए सघे थो न बाकी दरिया छा टिंडू समुंड जो रुख मोड़न वारो आ अरे छो सिर मां तंग थियो आहीं मौत मौत कंदो थो वती खट जा पावा रेजार न गोर ये स्पेशल बंदूका असल परे खां मार कंदिया परे खां असल परे खां दुश्मन दुप आई वेझे खां वरी तूं दुफ साह बंद कर त जे सूर न थियई अरे हां हां चरियो थियो ही छा हटा बंदूक बागड़िन जी कोडर साह केडो न पिरिया अरे चरिया ये खाली आ खाली मां त तो कारतूस वठण आयुसि माना तू कारतूस वठण आयो आहीं तोखे खणी मां ढेर ते तो छॾियां गोर छॾ न असुल न छॾियां तोखे खणी इज़राइल जे अॻियां तो फिटी कयां वीज़े काॾे बागड़ी जी कोडर जे सॼी उमिरि हिते लकियो चटियो सो थो मुते हथियारो लारे ऐं मुंहिंजे ई घर में मूंखे थो मारे ऐं तूं चई थी त हुन सां मां ठाह कयां ऐं हुनखे घर में वठी अचां तो वरी ॼण वॾे सारा जगो कम कयो कंहिं न रोकियो तोखे हर कंहिं रोकियो मुंहुं मल ॿाॾायो मुंहुं लीलायो तो ॿुधो अड़े मुंहिंजो त मास कपे उछले छॾी पर शफ़न जो बि नक न रहियो आ हुनजे त नाले कई हुईसी दिल थी चवे त शफ़न खे घुराए तोखे घरां कढां मूंखे कढंदीअ घर मां मुंहिंजे घर मां मूंखे ई कढंदीअ हा कढी थी सघां तोखे थाणो धणकी आ निधणकी न आहे शफ़न सां ठा न कंदे न खेस न परचाईंदे त घर में न रहंदे या पो असां घर छॾे वेंदासीं पोइ तूं हिन घर में दर्दूं खा थाणो धाणो न वठ मुंहिंजे सब्र जी आज़माइश लठ खणी न वरतो मैं त इहो मथो ॿ फाकू करे छॾींदो साईं मूमल खां सवा मुंहिंजी दिल ॿ फाकू आहे मथो थियो त छा थींदो सोराब घर सुनियो ऐं बुसो आहे मूमल खां सवा वेगाणी थी वई आहियां घर खाइण थो अचे 13 ताली विढ़ण लाइ बि तयार त रोअण में बि देरी कान थी करे मुंहिंजी मासूम मिठड़ी मूमल कहिड़े हालनि में हूंदी मामी जॾहिं कोई माण्हू पंहिंजो उज़ो पाण वढींदो आहे न त कंहिंखे ॾोही न करे सघंदो आहे ॿियो कोई चूंडी बि ॾींदो न त माण्हू मारण मरण ताईं लहींदो आहे मूमल सां बि तव्हां पाण कयो आहे कंहिंसां लड़बो ऐं केरु इलाज कंदो दिल उबाणकी ऐं उछाट आहे कवल वञी थी अचेसि भला छॾींदा केरु शफ़न वारा न हू सोढल वारा न्याणी मार न आहे जे न्याणी मार कयूं त ख़ुदा पाण पुछंदनि रोके सघनि था जॾहिं तूं मामी थी करे अम्मा जे घर न छॾींदी आहीं हू त थिया दसनि जे दंग जा तूं जेसी पंहिंजो मिसाल न ॾी न तेसिताईं फाटी मरी मामी मुंहिंजी ऐं मूमल जी कहाणी साॻी आहे मूं मिसाल ॾिनो मामी तूं कावड़ न कर वन थी आ जीअरिया या मुई पाहे कान गई डायण मारे बोहारी ॾियण बि न सेखारियो थी छा छो चाची ये तो दिया बोहारी खराब नहीं है ये छा है हिक के खून अंधी होनी वो पखरा या पिया है अया मिट्टी में हिक करे पिया या मिड़े ला मारा दे ना ले लो तो बोहारी ये बोहारी दिया इंसान पकड़ी बोहारी जान भी नहीं वड़ाई लखड़ी न जा हां ओ हाड़े सब सब तो गाल गाला के छोरी हां इहे लाती इहे बोहारी दी न आज का मुक्त कम जो चावन न बोहारी खाव जित तो छडा ए हले जिन छडई भूत छडया न कदी ये बोहारी तो के प्यारी अकुल सखारी ये आज तो सही बोहारी न कटिया न गजी तप ये तारू तपिंदी सई। मुझे हथ जी मानी भी पकल खराब भाजी भी बेसवाद
बुहारी भी नथी वणे त बाकी छा कया चाची। हाणे तू ही सेखार खणी। हाँ मां सेखारियई अच्छा अञा नंढड़ी किकी आ अञा तुझी नौकरियाणी आ हां ही मान है मरी वई छा जो तहां को अकुल भी कोन सेखारियो अथस। धाणो जी धी नालो तो ॾिसो धाणो पंहिंजो पाण खे अलाए छा थी सम्झे ऐं उन एतिरो अकुल कोन ॾिनो अथव। धाणो जी धी थी अकुल न आहे इहो कहिड़े किताब में लिखियल आहे? तुझो ॿियो त अम्मा जो ॿियो। तोखे कीअं ख़बर पई त अम्मा जी औलाद ऐं अम्मा सुधरियल न आहे? प्रकार परे खां ई पधरा ऐं जेका मानी पचाईंदी उहा ॾिठी अथई। हिकिड़ी कुंड हेॾां थी वञे थी ॿी हेॾां थी वञे थी किथां थुल्ही किथां सन्नी किथां कची किथां पकी अहिड़ी है ऐं बोड़ जेको पचाईंदी उहो खाई ॾिठो अथई। कुतो बि न खाए कुते खे बि ॾिनमि उहो बि सूंघी भॼी वियो हलियो। खाई त वेंदा आहियो। ॻाल्हि त ॿुध अॼु तूं छेड़े लाइ संभरी आई छा? हा ॻाल्हि किथे थी? चवंदा आहिनि त को तंग ईंदो आहे न त जंग ज़रूर थींदी आहे। छा ॻाल्हि छा थी? मस्त चाहे थे थई कंहिंसां थी जंग करी? सारा सां जंग करी ऐं साह सुरके सां टुक भरे भरे पींदी से तोखे छॾींदसि छा? मार का पैसे जंग थी करे मूंसां। हा ये वार कटे हथ में ॾींदी सही। अम्मा आस्ते छो है सी चमाट थक सोर साणी सां थक जो आवाज माणस थाणो ॿुधे आ। मां थो ॿुधायांस थक कीअं हणबो आ। बेल भॼे केॾा थी तुझी मां मुंठी रहंदुसि। खतरनाक जा मां पूरो हो गया। तू अम्मा सां विढ़े थी? हाँ कोडीअ जी कबरी का माल खां टी 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 लाए ॾिनी अथई। सम्झे छा थी तूं पंहिंजो पाण खे? हाँ सोढल जी झड़प हाथी अंधो न चुरे तूं छाई? सोढल मां चवाई तो वेह पट ते जेको तुंहिंजो मरका वेह पट ते आईंदा जेकॾहिं अम्मा सां वात आयो अथई न ये कुहाड़ी ॾिसे थी वात वारियूं हणंदो साईं। सोढल बैठ रोज तो उभरे कारो ये ऐसी धड़क उधार गया रोज थो भेरे कारो सिज ग्रहण में वरतल दुनिया कारिया कारा ठल दुनिया। मामा सोराब छाहे? भी तो सही मां तव्हां ना फरमाननि सां ॻाल्हाइण नथो चाहियां। मामा सोराब असां ना फरमाने सही पर असांजी ॻाल्हि त ॿुध। छा चयुमि? डरी वञो मुंहिंजे अखि न अॻियां। हीउ जेको न बिल्लो तूं गॾु खयो वियो घुमी इहो घर जा कुकुड़ ज़ियान थो करे मूंखे घर में मारण आयो हो। मामा असांजी बि ॿुधंदे या टेप रिकॉर्ड वांगुरु बटण लॻी वियो अथई। फरमाए। वॾनि खे अर्ज़ु कबो आहे मामा फरमाइबो नाहे। मां हिन खे वठी आयो आहियां त संदसि इहा ग़लती माफ़ कर। वॾो आहीं बत 12 छो त ॿधीअ में बल आहे। मामा जेकॾहिं न छिड़ विछड़ थियासीं त छिलिजी वेंदासीं कम वांगुरु छोॾा छोॾा थी वेंदासीं बुखर वण वांगुरु। हिन खे त पुटनि वांगुरु पालियो हो हिन मूं ते हथु खयो। तॾहिं त माफ़ी लाइ वठी आयो आहियां। शफ़न वटि माफ़ी मामे खां। चाचा मूंखे माफ़ कर। मां जज़्बात में अंधो हुयुसि। मूमल जे अरमाननि ने मूंखे अंधो करे छॾियो आहे चाचा अंधो। ऐं अञा बि अंदर खोरो आहे चाचा खोरो आहे। माफ़ थे वॾनि जी दिलि दरिया हूंदी आहे दादन।
मूंखे ने जेके मुमल बाबत खाओ आहिनि से कॾहिं न भरबा। मुमल त वई पर ही बि छॾे। पत्थर जा माण्हू इंसान जी वहशत जो मंज़र जे ॾेखारनि था, रिश्तनि खे रुलाइनि था। ही पत्थर जा माण्हू